मीलाद जी खुशी कर किए खुशी कर मूसा गद चो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार आजो आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार दिल जवे थी झूमी जमा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद आका जी आमद हथड़ो छो न छो खणी दिल पर जी आमद मरहबा 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 छाप थी पे मीलाद करण न छदी दासी जो इंशाअल्लाह ताला छाप थी पे मीलाद करण न छदी दासी या रसूल अल्लाह चवण न छदी दासी छाप थी पे मीलाद करण न छदी दासी या रसूल अल्लाह चवण न छदी दासी छो त दुश्मन जे लाइ तलवार दुश्मन जे लाइ तलवार केड़ी लगी पई बहार दिल जवे थी झूमी जमा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा सरकार जी आमद दिलदार जी आमद दीवान ने जो आगे इहो इनारो सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा दीवान ने जो आगे इहो इनारो सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा खुश अज सारो संसारो तू हथ खणी न खणी झंडियूं ॾिसणियूं पे थियूं नचनि सुभान अल्लाह मुझो खुदा हर शय के नचाए रहियो आहे खुश अजु सारो संसारो बाहू जो लगी पई बहार दिल जवे थी झूमी जवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत सब भेरा मरहबा चवा सुभान अल्लाह मुझे आका करीम जे आमद ते खुशी करण वारा तो केड़ी खुशी कईया खुशी त मुझे करीम रब जे ज़ात दे निहार मुझे अल्लाह जे ज़ात कायनात सजी खे मुझे महबूब मुस्तफा जे इस्तकबाल ला सिंगारे छड़ियो आ हे जेके गुलाब जा गुल थो दिसी हे जेके गुलाब जा गुल थो दिसी दुनिया जे अंदर कहीं भी खुशी जे मौके थे
जैसी गुलाब जो गुल न ईंदो आ तैसी खुशी अधूरी हुंदी आ या कान हुंदी आ। सोच त सही इन गुलाब जे गुल के एतरी इज्जत किथा मिली आ। दुनिया जा गुल केतरा मगर जेतरा किस्म गुलाब जा एतरा कहीं भी गुलन जा नाहन। राज कहिड़ो आ आशिकन राज ता पर्दो खयो आ। जेडी मल अम्मा आमिना जे पाक वजूद मां मदीने जो ताजदार नूर जे सूरत में मुझा दोस्त जमीन ते जलवे अफरोज थियो वा। अम्मा साइण फरमाई दिया जेडी मल मुझे महबूब जी चाची सुनी दिया अन्या उआ इरादो कंदिया त महबूब के गुस्ल कराया महबूब के फननी दिया महबूब के तेलड़ो हणा। अम्मा साइण फरमाई दिया माही दिसा त महबूब मौजूद नाहे मुखे परेशानी थींदी आ त मुझो हाणे बचड़ो आयो हाणे काडे वयो आवाज ईंदो आमिना फिक्र न कर अल्लाह पाजे महबूब के कायनात जो सैर कराए रहो आ। खुदा जे हुक्म सा खुदा जे हुक्म सा महबूब मुस्तफा कायनात जो सैर करे रहियो वा। ओ मुझा दोस्त अजीज जिते जिते मुझे महबूब के सैर करायो वयो जॾहिं मुझा दोस्त कायनात जे बागात जो सैर करायो वयो त सब खां पहिरें जेको मुझा दोस्त बूटो गुलड़ो कढी निकतो आ ओहो बूटो बियो ना है गुलाब जो गुल बूटो कढी निकतो आ। मुझे बेनियाज रब मुझे बेनियाज रब कायनात में ऐलान करे छड़ियो ओ दुनिया सजी जा ओ दुनिया सजी जा बूटो सब खां पहिरीं जंहिं मुझे महबूब जे खुशी में पान के निखेरे टेड़े छड़ियो आ मां अल्लाह उनके रुए जमीन ते इज्जत वारो करे मकाम वारो करे छड़िया थो। इन गुलाब के जेका इज्जत मिली आ कहजे करे मिली आ जवाब दे मुसलमान जेका तो के असा की इज्जत मिली बाद जी गाला पर मुझे महबूब मुस्तफा सा मां तो का तो पूछा दुनिया में हरणियों त हजारे लखे करोड़े आहनिया कोनन जवाब दे दुनिया में हरणियों त करोड़े पर उन हरणीअ जो जिक्र मिंबर रसूल ते वेही छो कयो वींदो आ। मुझा दोस्त चो इन करे कयो वींदो आ जो उन मुझे महबूब मुस्तफा के दुख जे टाइम ते सदड़ा कया मुझे मुस्तफा करीम जमानत खई वरी उन हरणीअ मुझे मुस्तफा सा प्यार कंदे वई त अकेलिया पर बचड़न सूदो मुस्तफा वट हाजिर थिया। सोच काडे विया तुझो अकुल मुसलमान काडे विया तुझी सोच मुसलमान दुनिया जी तारीख तो के बुधाए रही आ त जे कदे जानवर भी मुझो मुस्तफा त सभनी सा वफा कंदो आ। मुझे करीम आका त हर शय सा वफा कया पर जवाब में जह भी मुझे मुस्तफा सा वफा कया मुझे अल्लाह उनखे दुनिया जे इज्जत वारो मकाम अता कयो आ। हरणियों त दुनिया में करोड़न जे तादाद में हन लेकिन उन हरणीअ जो जिक्र 1400 साल गुजरी वया कयामत ताईं हलंदो रहंदो। राज कहिड़ो आ जो हुन मुझे मुस्तफा के दुख में न रुगी सदड़ा कया मुझे मुस्तफा सा कयल वाइदो पूरो करण ला जॾहिं मारीअ जे जार मां निकती आ बचड़न वट पहुती आ ओ मुझा बचड़ा दल्द थन पी वठो अम्मा तकड़ छा जिया जवाब ॾींदी आ अॼु पंहिंजो ज़ामिन सुणो मोहम्मद करीम ॾेई आई हां। छा तुझो ज़ामिन मुझो मुस्तफा कोने जवाब दे ओ बेवफा मुसलमान
ओ बेवफा मुसलमान, तू सोच तो सही, मुझे रब तोखे केतरी इज्जत दिनी आ, मुझे करीम आका तोखे केतरी इज्जत दिनी आ, तो पंहिंजे पाण के केतरो केराए छडियो आ जो एक जानवर जेतरी वफा भी तो में मौजूद ना है। आही केर मदीने वारे जो गुलाम आया, आही केर मदीने वारे जो उम्मती, उम्मती मुझे करीम आका जो सदाई, एक जानवर जेतरी भी तू वफा न तो करी। खुदा जो कसम जानवर उहे थे जेको मुस्तफा तो मुस्तफा है, पर मुझे मुस्तफा जे गुलामन खे भी सुञाणदा। ख्वाजा कमरुद्दीन, छा नालो वरतुम? ख्वाजा कमरुद्दीन। यारीह जी राता गाल वरी यारीह जी आशिक जी अचे। ख्वाजा कमरुद्दीन अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो आ, संदन जो मुरीद हज ते वींदो आ, अचे अर्ज कंदो आ मुंहिंजा साईं दुआ बि फरमायो, इजाजत भी ॾियो त मां हज ते थो वञा। मुर्शिदन करीमन फरमायो बच्चा 5 मिनट सब्र कर। पाण अंदरों वया, वञी कफन जो कपड़ो खणी आया। बचड़ा है असांजे कफन जो कपड़ो खणी वञ। हा मुंहिंजा साईं खणी थो वञा। मुर्शिद करीम जॾहिं ॾेई बस कयो, मुरीद चयो पंहिंजे ख्वाजा कमरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि खे, मुंहिंजा साईं हिन कफन जे कपड़े खे छा करणो आ? आबे ज़मज़म में धोइणो आ। ख्वाजा कमरुद्दीन फरमायो बच्चा न, मुंहिंजा साईं हतीम में विछाइणो आ। मुंहिंजा बचड़ा न काबतुल्लाह जे गिलाफ सां लॻाइणो आ। मुंहिंजा बचड़ा न गुंबज़ खज़रा जे उन सुनहरी जालन सां लॻाइणो आ। मुंहिंजा बचड़ा न मुंहिंजा साईं ते 5-6 किलो वज़न छाजे ला था ॾियो, करणो छा है? ख्वाजा कमरुद्दीन फरमायो बचड़ा जॾहिं हुजूर जे दर ते सलाम पेश करी, मुंहिंजा सलाम अर्ज करे, ही कफन मुंहिंजो मदीने जे गलिन में खणी घुमजा। जिते भी मदीने जे ॿाहिरों को कुतड़ो नजर अचई, उन जे साम्हूं विछाइजा। जॾहिं को कुतड़ो हिकिड़ो पैर लगाए त इहो कफन खणी मुॾे वापस अचजा। मुसलमान तोखे वफा जी ख़बर ही कोन्हे का। वफा कया त मुझे मदीने जे मीर सां आशिकन कया, ऐं वफा कया त मुझे मदीने जे ताजदार तो सां कया। चओ इए के रुकंदो बिहो कहे सां वफा, इए के रुकंदो बिहो कहे सां वफा। जिया आहे कई वफा मुझे सुने मुस्तफा, इए के रुकंदो। ख्वाजा कमरुद्दीन जो गुलाम जॾहिं हज पूरो करे सलाम पेश करे मदीने जे गलिन खां ॿाहिरि निकिरी वियो आ। ॾिठई त हिकिड़ो न पर 4-5 कुतड़ा अची रहिया आहिनि। दिलि में ख़्याल कई साईं त हिकिड़े जे नाले चयो, हे त माशाअल्लाह वलरो लॻो थो अचे। उन्हनि जे साम्हूं कफन रखी छॾी। हुन चयो भला हड़ई गुज़री वञनि। जीअं जो कुतड़ा मदीने जा उन कफन जे भर में आया, जेको अॻियां अॻियां कुतड़ो हो कफन ॾे निहारे, हिन ॾे निहारे जॾहिं पोइते मोटण लॻा, कफन जे मथां पेर भी न रखियो। हे समझी वियो त मदीने जा कुतड़ा बि मुझे मुस्तफा जे आशिकन खे सुञाणनि था। मदीने तय्यबा जा जेके कुतड़ा हन उहे भी मुझे मुस्तफा जे गुलामन खे त सुञाणन था, पर संदन जे गुलामन जे उन मोकिलियल सूखड़ीअ खे भी सुञाणन था। हिन हो कपड़ो खयो, ज़ारो कतार रोई रहियो आ। हुआ इश्क में लचक हुई, अज दीवानो थी वियो आ पंहिंजे मुर्शिद करीम जो। हाणे कपड़ो खणी गलिन में ॻोल्हींदो तो वते, हीअं फिरे साम्हूं ॾिठई त उहे कुतड़ा बीठा हन। रोई चवे थो, ओ अल्लाह जी मखलूक, ओ कुतड़ो जॾहिं तव्हां इहो बि सुञाणो था त ही मुस्तफा जे आशिक जो कफना, त पोइ ख़ुदा जो वास्तो थो विझाव। वधीक न को हिकिड़ो त पैर रखो त मां पंहिंजे मुर्शिद खे मुंहं ॾेखारण जहिड़ो थी पवां। इएं चई करे कफन विछायई। उन्हनि मां हिकिड़ो कुतड़ो निकिरंदो आ।
हिकड़ो पैर रुगी अन मुझा दोस्त पैर जो हिस्सो हिय कफन जे मथा रखी करे पैर पोइते करे इशारो दींदो तस त खणी वञ तुंहिंजो कम थी वयो आ। मदीने जो ताजदार त मदीने जो ताजदार उन महबूब जे शहर में रहण वारा जेके जानवर हन उन्हनि खे बि मुझे अल्लाह एतरी इज्जत ॾिनी आहे, एतरी मुझे अल्लाह उन्हनि खे सुञाणप ॾिनी आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्तफ़ा जे आशिकनि खे बि सुञाणंदा आहिनि, उन्हनि जे मोकिलियल तोहफ़े खे बि सुञाणंदा आहिनि। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त जेकॾहिं जानवर बि मुंहिंजे मुस्तफ़ा सा वफा कंदो आ त मुझो अल्लाह उन जानवर के भी मुझे महबूब जे मिंबरन जी ज़ीनत बनाईंदो आ। पो जेकॾहिं न तू मुझे महबूब सा वफा करी ईमानदारी सा बुधा कसम थई तोखे पैदा कंदड़ रब जो छा मुझे मुस्तफ़ा तुझी ज़मानत कोन खई? जवाब दे छा तो के कब्र में मुझे मुस्तफ़ा जे शफात जो दीदार जो आसरो नाहे? जवाब दे छा तो के हशर में मुझे मुस्तफ़ा करीम जे शफात में उम्मीद नाहे? याद रखी छड़ जा कब्र में भी जेसते मुझो मुस्तफ़ा नहीं दो तेसते कहजो फैसलो कोन थींदो, हशर में भी जेसते मुझो आका नहीं दो तेसते कहजो फैसलो कोन थींदो। कब्र में भी फैसलो मुझे मुस्तफ़ा करीम जे ज़ात जे सुञाणप ते थींदो, जे महबूब के सुञा तो ते कब्र में भी जन्नत जी दरी खुली मिलंदस, हशर में भी फैसलो कंदो त मुझो रब, लेकिन ज़ात मुस्तफ़ा जी हुंदी जे मुझे महबूब मुस्तफ़ा जे दामन में हथ विधा जन्नत में उहो ही विदो बे जी जाई काने का। त मुझा मुसलमान भा मां अर्ज पे कयो त मुझे करीम आका सा निभाए त दिस, मुझे करीम आका सा लऊ लाए त दिस, मुझे करीम आका सा प्यार करे त दिस। ओ मियां मथे जे सूर रखूं जेकॾहिं को मौलाना वज़ीफ़ो ॾसींदो थई ॾाठ जे सूर रखूं 10-10 ॾींहं ओ वज़ीफ़ो बि त पचाईंदो हई न। खुदा जे वास्ते हिन सजण साईं जे फ़कीर जे ॻाल्हि ते बिगड़ा 8 ॾींहं खणी अमल कर। आधीअ जो थी करे दुनिया आराम में हुजे तू तहज्जुद जी नमाज अदा करे, मुहम्मदीने पाक दे करे मुझे करीम मुस्तफ़ा ते रोई रोई दुरूद पढ़ी त दिस दिस दुरूद पढ़ण तुझो कम्मा जेके तुझा न थियल कम हन दिस त मुझो अल्लाह कीअं तो तुझा हड़ई कम उकलाए छॾे। आज़माए त सही भला घट में घट सौदो कर त सही, मैदान में लह त सही, आखिर तू कंहिंजे चवण ते हई न खुदा के तो सुञाणी न मुझे महबूब मुस्तफ़ा के तो सुञाणी। ओ मुझा मुसलमान बा कदे सोचो थई त मुस्तफ़ा का सवाबी का वाह आहे? माफ़ी वठण वारो त मुझो करीम मुस्तफ़ा है, सिफारिश करण वारो त मुझो करीम मुस्तफ़ा है, कबूल केर कंदो मुझो खुदा कंदो या को ॿियो कंदो? जवाब दे मुसलमान। पो उन मुझे मदीने जे मीर सा ऐं मुझे करीम रब सा मुझा दोस्त तू लऊ न लाए सुठो नथो करी, भले जन जे तू चवण ते आही जन सा प्यार तो करी भले कर, लेकिन याद रखी छॾ इन्हनि कैसा निभायो आ जो तो सा निभाईंदा। वञ मुकाम जे अंदर जुआन केतरा ही सुता पया थे उन्हनि जा दोस्त काॾे विया। ओ मुसलमान चवण दे मुखे त दुनिया जे अंदर पाकीज़ह में पाकीज़ह प्यार करण वारो रिश्तो जीजल अम्मड़ जो आ। अम्मड़ कहे पुट सा कब्र में सुती आ? जवाब दे जवाब दे मुसलमान। जेकर जीजल अम्मड़ उन का मथे केरा दुनिया में कैसा प्यार करण वारो? बेलबी आहे त जीजल अम्मड़ा, बेलोस प्यार करे थी त जीजल अम्मड़ थी प्यार करे, जंहिंजे प्यार जो को दुनिया में मट नथो थी सके उन अम्मड़ जीजल जे प्यार ने निहार। भले अकेलो बचड़ो हुजेस, लोड लाड नहीं कोडन वारो हुजे, खुदा न करे अगर कहे अम्मड़ का मुझो रब बचड़ो जुदा थो करे का हिकड़ी दुनिया जी मां बुधा जेका बच्चे सा गड कब्र में सुती हुजे। ओ मुझा यार जिथे जीजल अम्मड़ भी गड नथी सुमे छड़े थी वने उते अचे थो त मुझो मदीने जो घोट थो अचे या को ॿियो थो? एडो बेवफा नथी जिथे सब छड़े वजन उते मुझो मदीने जो मीर अचे, उन मुझे आका सा प्यार कर।
उन मुझे महबूब मुस्तफ़ा सा प्यार कर, मुझे आका करीम सा प्यार जी निशानी कहिड़ी आ? दुनिया में न जेको जैसा प्यार कंदो आ तो उन जहिड़ो थींदो आ या कोन थींदो आ? जवाब दे। ईद जे ॾींहुं 3 हमरा ठोड़ा बा दे ख़बर चे दोस्त ठोड़ कराई मुंह भी कराए छॾी। ईद जे ॾींहुं 5 हमरान के 6 के 8 के कपड़ा कारा बा ॾियो त ख़बर ख़ैर आ चे बस दोस्त कारा कपड़ा कया मुंह भी कया। दुनिया जो दस्तूर आ त जैसा प्यार हुंदो आ उन जहिड़ो थियणो पवंदो आ। जे मुझे मुस्तफ़ा सा प्यार तो करी त मुझे मुस्तफ़ा जो सच्चो गुलाम थी ॾेखार, मुझे मुस्तफ़ा जे शरीयत सा प्यार करे ॾेखार, मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी ॾेखार, मुझे करीम आका खे मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका खे आधी जो उथी करे मदीने दे मोहड़ करे दुरूद पढ़ी सदड़ा करे ॾिसजे तोखे सद कीअं तो थी सके त सद थे ऐं सद न मिले, ईअं थी नथो सके। अज ॾींहं ताईं कोन थियो आ छो त अल्लाह जे ज़ात मुझे करीम मुस्तफ़ा के फरमायो आ व अम्मसा फला तनहर। ओ मुझा महबूब मुस्तफ़ा जेको भी तुझे दरड़े ते सवाली अचे पुनल कदे भी खाली न मोटाए जा। तू त पंहिंजो ही दुश्मनन के भी मुझे करीम आका खाली को न मोटायो आ। त मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम त मुझे रब्बे जुल जलाल फरमायो त मां अल्लाह तवां दे बेशक मां अल्लाह जे तरफ का तवां दे आयो आ। केर चो इज्जत वारो रसूल आयो आ जे दुनिया के रंग गला गला जे दुनिया के रंग लायो आ। अचो अम्मा आमिना सुहिणीअ जे दरबार में हलो। ओ अम्मा आमिना ओ सुहिणी आमिना जरा एतिरो त ॿुधा जॾहिं मुंहिंजो मदीने जो मीर हिन दुनिया जे तख़्ते ते कदम रखियो अथई मुंहिंजे आका करीम सभ खां पहिरीं छा कयो आ? अम्मा आमिना फरमाईंदी आ मूंखे पंहिंजे रब जो कसम मुंहिंजे लाड महबूब मुस्तफ़ा जमीन ते पहुंचण सा सजदो अल्लाह जे दरबार में करे पंहिंजे गुनहगार उम्मत ला दुआ घुरिया। केतिरियूं तोखे ॻाल्हियूं ॿुधाइजन महबूब अचण सां छा कयो आ? ॻाल्हि ॻाल्हि छा कयो आ? उम्मत ला दुआ घुरिया। जेकॾहिं तुझे दिल में ख्याल अचे जेकॾहिं तुझे दिल में ख्याल अचे त महबूब मदीने जे ताजदार अचण सां दुआ कीअं घुरिया त मां तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में पंहिंजे महबूब जे शान जा इंतज़ाम करे छॾींदो आ। ओ मुसलमान गौर कर मां उन अल्लाह जे पाक नबी जो जिक्र कया जेको अल्लाह जो सुहिणो नबी दुनिया जे तख्ते ते बिना पीउ जे जेके मुझे करीम रब पैदा फरमायो आ जॾहिं पंहिंजे जीजल अमड़ जे गोद में आयो आ। ॻाल्हि के तवील नथो कया टाइम तवील गुज़री चुको आ मूंखे त पघर थियो आ पर तव्हांखे शायद सीउ थियण लॻो आ। ओ मुझा दोस्त अजीज नसीह के छदे दे मुझे महबूब रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अन्या हुस्न जूं ॻाल्हियूं कोन थियूं हन जलाल जूं ॻाल्हियूं कोन थियूं हन आमद मुस्तफ़ा जूं ॻाल्हियूं कोन थियूं हन अन्या त मुझा दोस्त अजीज तुंहिंजो तरड़ो बधिजी रहियो आ तूं हाणे ई ढरो थी पियो आ। ईअं न कर जेकॾहिं ढरो तो थी त पोइ मां ही शेर तो पढ़ा मूंसां गॾु चवरा चो हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे
झलक महबूब जी आहे मथे मथे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे चो चो हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे झलक महबूब जी आगे मथे मथे हसीनन जो हुस्न लखे चंद्र गॾो कजन भली मैदान अचन हिकड़ो चंद्र न लख गॾ लखे चंद्र गॾो कजन भली मैदान अचन पीरीअ सां सभु इहे पुॼंदा किथे किथे हसीनन जो हुस्न दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो इनागे खुदा पाक अहिड़ो सुहिणो चौठायो इनाहे दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो इनागे खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठायो ही नाहे छो न ठाही दो खुदा न चाही दो खुदा न ठाही दो खुदा न चाही दो खुदा पुनल आयो असांजे आप पुखे पुखे है न ठाही दो खुदा न चाही दो खुदा पुनल आयो असांजे आप पुखे पुखे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे झलक महबूब जी आगे मथे मथे हसीनन जो हुस्न दिसो थोड़ो खची अचो किया करे पयो आका जे अगिया सुडका भरे पयो दिसो थोड़ो खची अचो किया करे पयो आका जे अगिया सुडका भरे पयो छा पियो छे पीरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे पीरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर बात तो सामा कठे कठे पीरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा मां गॾु पीरी तो सा कठे कठे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे झलक महबूब जी आगे मथे मथे हसीनन जो हुस्न भला भाग तुझा मुझा ए गोठ आचार सालार जा फकीर एदा खुश न हूंदा अजो दुनिया जा अमीर भला भाग तुझा मुझा सही खमण शाह फकीर एदा खुश न हूंदा के अजो दुनिया जा अमीर सना पढ़ंदो आवतो सना पढ़ंदो तू रहो ना तू लिखंदो तू खुदा तोखे ॾींदो जन्नत सदे सदे
सना पढ़ंदो तू रह ना तू चवंदो तू रह खुदा दी तो जन्नत तोखे सदे सदे हसीनन जो हुस्न कयो गुल इकट्ठे झलक महबूब जी आगे मथे मथे लखे चंद्र गडो कजल भली मैदान अचल लखे चंद्र गडो कजल भली मैदान अचल पिरीअ सां इहे तकीअ पुॼंदा किथे किथे हसीनन जो हुस्न मुझे सुने बेनियाज रब जे कुदरत दे निहार पांजे महबूब जे ला मुझे मौला केड़ा कया इंतजाम उहो अल्लाह जो नबी सुनो जेको बिना पी जे दुनिया ते आयो आ मुझा दोस्त अजीज उन जे अमड़ जी पाकीज़गी दुनिया में मशहूर आ जॾहिं अमड़ जे वजूद मां निकरी रहियो आ रब जो कुरान उन जी ॻाल्हि कीअं ॿुधाए रहियो आ गौर कर सोच जॾहिं बीबी मरियम जिस्म जो हिस्सो वधी वियो बचड़ो बाहर पेट में बाहर खां महसूस थियण लॻो दुनिया जे तानन खां घरड़ो छॾियो थई गोठ छॾियो थई झंगल वसायो थई खजीअ जे वण जे हेठां वेठी आ रब जो कुरान ॿुधाए रहियो वा जेॾी महिल सुणो ईसा अल्लाह जो नबी पंहिंजे अमड़ जे वजूद मां ॿाहिर अची रहियो आ अल्लाह जे नबीअ जी अमड़ सुणी बीबी पाकीज़ा औरत मरियम उन खजीअ जो हिकिड़ो फरहो लड़की रहियो आ उन में ॿई हथ सुक विझंदी आ पोइ जेको कुझु चवंदी आ मुंहिंजो रब कुरान जी ज़ीनत बनाए छॾींदो आ गौर कर मुसलमान जेकी कुछ बीबी मरियम चयो चवण वारी उहा ॿुधण वारो केर जवाब दे जब बुधा जवाब दे दाहू बीबी मरियम करे ॿुधण वारो मुझो खुदा चवे छा थी वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़ला क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया बीबी मरियम सुनी बचड़े के जन्म दई रही आ खजीअ जे परहे में हथ विझी रही आ अल्लाह ॿुधाए रहियो आ त मुंहिंजो सुणो ईसा जॾहिं ज़मीन जे तख़्ते ते अची रहियो आ उन जी अमड़ दाहूं करे चई रही आ सूर ॾिसी ॾुख ॾिसी करे चई रही आ ओ मुंहिंजा मौला कुरान दे निहार ओ मुंहिंजा मौला हड़े जीण खां जेकॾहिं अॻु में ई मूंखे मारे छॾी त केॾो न भलो थी वञे हा गौर कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नबी सुणे जी अमड़ जॾहिं इहा दुआ थी घुरे रब कुरान में छो थो बयान करे इन जे लाइ त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा आशिक जॾहिं उन जे अमड़ जे वातो विलादत मुस्तफ़ा मीलाद मुस्तफ़ा बुधन त ख़बर पे नबी मोकिलींदो त मां खुदा पर हर नबीअ खे मक़ाम बि मां अल्लाह अलॻि अलॻि अता करे छॾींदो मुंहिंजी अम्मा साइण खां पुछो अम्मा जॾहिं मुंहिंजो आका आयो तव्हां कीअं महसूस कयो अम्मा चे ख़रज मिन्नी नूर
मुझे वजूद मां नूर ज़ाहिर थियो आ लेकिन गाल मकसद वारी ते मोटी हला त मुझा दोस्त अजीज ईसा अलैहिस्सलाम अम्मड़ जे पेट मां आयो अम्मड़ दाहू कयूं रब कुरान में बयान कयूं हाणे दुनिया नेक सालिह बांधड़ी आ दुनिया जे तानन ऐं तुनकन खां झंगल में वेठी आ हुक्म तो तेस रब जो ड्रिज न तुझो रब जो वेठो आ मुझा मौला मां तने कहा रब चवे तो मुके खबर आ तू परहेज़गार मौला दुनिया छा चवंदी अल्लाह तो फरमाए जेको बिना पी जे पुट ॾियण जी ताकत रखंदो आ ओहो उन जे अमड़ जी इज्जत के बचाइण जी ताकत भी रखंदो आ ओ मरियम बिना देर जे बचड़े के खणी वापस वञ मौला मानू ईंदा सवाल कंदा हे किथां दो थे मुझो रब तो फरमायस ओ मरियम हे छो तो गालियूं कया मकसद आ हिकड़ो केड़ो मकसद बाद में बयान कंदो मैं रब तो फरमायस मरियम ओ मरियम जी मुझा मौला जेदी मल मानू तो खा पुछल त हे किथां आंदो थे चे जान मुखा छो था पुछो जेको आयो वा उन खां पुछो त किथों आयो वा ऐं कीअं आयो वा केर करे रहियो आ चो मुझो अल्लाह ये गाल छो तो तोखे बुधाया तो मता सुभाणे को मुसलमान तोखे पासो दे त बीबी आमिना के अल्लाह की गालायो रब त अंबिया सा गालाइंदो वा रब त अंबिया जे दिलन जे मथा नुज़ूल वही जो फरमाइंदो आ उनके जवाब दिजा त बीबी मरियम के ये सबई दस केर दई रहियो वा वरी जे कदे अन्या समझ में न अचे त रब जी कुरान जी आयत पढ़ी चे जा त जदह मूसा कलीमुल्लाह पेट मां निकरी चुको आ त उन जे अमड़ के ही दस मिड़ई केर दई रहियो आ पोइ जेकॾहिं मजबूर थी भा चवई तो हे दसत अल्लाह दई रहियो आ चो पो जेको न मूसा कलीमुल्लाह जे अमड़ के वही कंदो आ ओहो ही खुदा मुझे इमामुल अंबिया जे अमड़ के भी त वही कंदो आ न अजीजा ने मन अन्या थोड़ो गाल के अगते वधाया जदे पाड़े जा सभई मानू पोता बीबी मरियम के चवण लगा हे बचड़ो किथों आयो आ बीबी मरियम खामोश मानू रौशे ते गड थी वया जदे मरियम डिठो त सभई गड थी वया निहारे चवे थी मुखों सवाल करण वारो अजो हिन का सवाल कयो त केरा किथों आयो आ छो त अग में कायनात में कहे मासूम कोन गालायो रब सुने ईसा का छो गालरायो राज हुयो त सुभाणे मता को चवे त महबूब मुस्तफा जमण सा सजदे में सिर रखी उम्मत ला दुआ किया घुरिया उनके आशिक जवाब दीदा ईसा अलैहिस्सलाम जमण सा अमड़ जी तुहमत लाहे सके थो त इमामुल अंबिया जमण सा उम्मत के जन्म का बख्शराए सके तो सुने ईसा अलैहिस्सलाम बीबी मरियम चयो हिन का पुछो मानू खिलंदे खेरा थी पिया खिलंदे टोक मां था चवन ओ छोकरा बुधाए त तू किया आयो वा जवाब तो दे ओ छोकरा चवण वारो मां छोकरो त नाया इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया ओ मुझे अम्बड़ जे मथा तुहमत हरण वारो ओ मुझे अम्बड़ के बुरो समझण वारो मां जेको आयो हां अल्लाह जो बानो थी आयो हां तव्हांदे नबी बणजी आयो हां किताब वारो थी आयो हां
गौर कजा मुसलमान अल्लाह जे कुरान गवाही कहजी दिनी आ चो ईसा अलैहिस्सलाम जी जरा ईसा अलैहिस्सलाम जे पोया हलो ईसा अलैहिस्सलाम तुहमत अमर जी लाथी मुझे मुस्तफा करीम दुआ घुरी उम्मत जे जहन्नम जी माफी वरती लेकिन गाल अगते वधंदी आ ओ मुझा मुसलमान भा सुन ईसा अलैहिस्सलाम यमन सा बुधायो त मारुगी नबी नया पर किताब वारो हा ओहो ईसा अलैहिस्सलाम जदे पांजे मंजिल ते पहुंचंदो आ रब जे दरबार में दुआ घुरंदो आ ओ मुंहिंजा मौला बिना पीजे पैदा कई पांजे मर्जी सा नंढड़े लाको गाल्हाण जी तौफीक ॾिनई पांजे मर्जी सा अमड़ जी तुहमत लाहण जी तौफीक ॾिनई पांजे मर्जी सा ओ मुंहिंजा मौला ताकत ॾिनई तमाम मिट्टीअ मां पखी ठाहे फूक ॾेई उॾारिया पांजे मर्जी सा मुर्दन के जिंदा कया मां पियो मर्जी तुझी हुई ओ मुझा मौला अमड़ जे पेटो नाबीन प्या जमन उनन के नूर मां पियो दिया मर्जी तुझी हुई कोढ़ जा मरीज होया शिफा मां पियो दिया मर्जी तुझी हुई ओ मुझा मौला सब कुछ तुझे मर्जी सा थियो ओ मुझा करीम रब जो हिकड़ी मर्जी मुजीब कबूल कर मुझे बेनियाज रब जी रहमत जो आवाज आयो मुझा ईसा गुरु छा खपई मुझा मौला बियो कुछ भी न खपे मुझी तमन्ना ऐं दुआ है मौला जह महबूब जे ला कायनात सजाई थई उन महबूब जो मुखे उम्मती करे दुनिया में आ नाज कर पहुंचे नसीबन ते ओ गोठा 4 सालार वारा ऐं उन जे गोठड़े जे तड़ड़े ते रहण वारा साईं खमण शाह के दुआ कयो जय मुझा दोस्त है मुझे महबूब मुस्तफा जे इश्क जो सिलसिलो तव्हां जे आडो बरकरार रखियो तव्हां के तैयारियों करायो जी उनन के जन जी सेखारियो सच इहो मुसलमान मुझे करीम आका जे ला उन सुने नबी का अल्लाह दुआ घुराई राज केड़ो होयो त तो बेवफा मुसलमान के कदर थे तमा उन महबूब जो रिय घुरियो उम्मती बणियो हा जय जय उम्मती बणजण जे ला त अंबिया भी दुआऊं घुरंदा वया अच्छा इन का वधिक तो के कहे दलील जी जरूरत आ जवाब दे मुसलमान मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना तुझी इहा दीवानगी तुझी इहा परवानगी खुदा के डाढी वणदी आ पर उन सूरत में जदे तुझे अंदर में इश्क मुस्तफा मौजूद होजे मुझो मुस्तफा तो में मौजूद आहे दलील पहरी दई चुको हां जे नबी मदीने जो ताजदार न होजे हां त हिन वक्त तवा असा जी हालत छा होजे हां कहीं का बुझी कोने का जदे उम्मत गुनाहन जी इंतहा कंदिया नबी के रब चवंदो आ त इनन को परे थी तमा अजाब नाजिल कया लेकिन मुझे मुस्तफा के रब कदे भी गुलामन को परे को न कयो आ तदे त तू अजाब को छोटकारे में वेठो आ तदे त अल्लाह जे रहमतन जे नुज़ूल जे छाए में वेठो हई मुझो मुस्तफा तो सा गड्डा तू रुगी पांजे पान के सुञाणी मुझे मुस्तफा जो सच्चो गुलाम थी पो आशिक सादिक थी पो दिस्त मुझो रब किए थो तुझा बेड़ा पार करे छड़े मुखे एहसास आ टाइम जो भी एहसास आ इन गाल जो भी एहसास आ त हे रातियों वरी नसीबन ते होंदियूं हन पर मुझा दोस्त मुखे पघर थी वयो आ तहां के दिसां तो पियो जे कन इन सी अचे पासा वराया हन इन जो मुखे एहसास आ हाने छा तहां जो ख्याल आ त दुआ थे या अन्या कम हले मां भी समझा तो जिते 1000 मानू उते रुगी 50 आवाज तो चे फर्क जरूर आहे मुसलमान मुझा मुसलमान भाई अचो तो गरजी करे पांजे करीम आका जे सुन्नत के जिंदा कयो याद रखी छड़ियो मुसलमानो हे तुझे असांजे घर में जेके न बेबरकताई आ तुझे असांजे घर में जेका न परेशानी आ मां के धी जो मुंह न थो वणे
पीउ के पुट जो मोह नथो वणे, भाउ के भाउ जो मोह नथो वणे, तो जो ज़ोर ते हे तावीज़, इहे तावीज़, इहे तावीज़, खुदा शल तावीज़ लिखण वारन खे भी समझ दे। उहे न तव्हां के चवण त ॿिया तावीज़ दावीज़ कुछ कोने को, वञो वञी रब जो ज़िक्र कयो त तव्हां जो दिमाग़ भी कुछ ठही पए। मुसलमान इहे तावीज़न जो कमाल नाहे, इहो तुंहिंजे बेरुखीअ जो नतीजो आ जो तू पंहिंजे खुदा ऐं मुस्तफ़ा खां परे थी वियो आ। ओ मुसलमान तोखे समझ में नथो अचे मच्छीअ जी ग़िज़ा पाणी आ या पाणीअ खां ॿाहिरि आ? जवाब दे। पानी आहे वो मच्छी पानी को बाहर तड़पंदी या सुकून सा हुंदी? जवाब दे। रब कुरान में छा थो चवे त तुझे जेका रूह जी ग़िज़ा है उहा चाहे अल्लाह जो ज़िक्र या दौलत? जवाब दे। खुदा जो ज़िक्र या बांग बगुलाहन? जवाब दे। सब कुछ तुझे रूह जी ग़िज़ा अल्लाह जो ज़िक्र, मुझे मुस्तफ़ा जो दुरूद आ। न ज़िक्र थो करी न महबूब ते दुरूद थो पढ़ी ऐं चई थो त मुखे बेचैनी छो थी आ, मुखे घुटन छो थी आ, मुखे परेशानी छो थी आ? थींदी न ॿियो छा थींदी? मच्छी पाणीअ खां ॿाहिरि हूंदी त तड़पंदी न ॿियो सुकून सां गुज़ारींदी। फसल खे मुंहिंजा दोस्त सुकून छा सां मिलंदो आहे? फसल गिरोथ छा ते कंदो आहे? हज़ारे तूं मुंहिंजा दोस्त उनखे कलर ॾे, केमिकल ॾे, पर जे पाणी न ॾींदे त सुकी ॿाठ थी वेंदो। हुनजी असली ग़िज़ा पाणी आहे। मोमिन तुंहिंजे रूह जी ग़िज़ा खुदा जो ज़िक्र ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुरूद आहे। अॼु बि तूं पंहिंजे रूह जी असली ग़िज़ा ॾे, पंहिंजे रूह के ज़िक्र सां आबाद कर, ज़िक्र वारन जे सोहबत में वेह, मदीने वारे मीर ते दुरूद पढ़, ॾिस त तुंहिंजे दिल में सुकून अचे थो या नथो अचे। ओ मुंहिंजा अदा, जेकॾहिं तूं समझी थो त तुंहिंजे घर जूं परेशानियूं मौलाना जे तावीज़ लिखण सां हल थींदियूं त तूं ॼाण तुंहिंजो मौलाना ॼाणे। जेकॾहिं तूं समझी थो त तुंहिंजे कारोबार में बरकत, तुंहिंजे कारोबार में बरकत मौलाना जे तावीज़ सां पवंदी त हिकिड़ो तावीज़ लिखण वारो ॼाणे, ॿियो वठण वारो ॼाणे, मुंहिंजो कुझु बि न वञे। लेकिन रब जो क़ुरान छा थो चवे? वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। अल्लाह तो फरमाए जेको मां रब जे ज़ात खां डिॼंदो आ, मां अल्लाह उन जे लाइ वाटूं खोले छॾींदो आहियां। जेको खुदा जे ज़ात जो खौफ रखंदो आ, अल्लाह उन जे लाइ वाटूं खोले छॾींदो आ। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। अल्लाह तो फरमाए उन जे रिज़्क़ जा अहिड़ा दर खोले छॾींदो हा जितो हुनखे वहम ऐं गुमान बि कोन हूंदो आ। मां अल्लाह उनखे उतां रिज़्क़ जा दर खोले कुशादगी ॾेई छॾींदो हा। तकलीफ़ अचे थी न, अल्लाह वारे ॾे वञी दुआ घुरा। अल्लाह वारा दुआ घुरंदा, अल्लाह कंदो तुंहिंजो मामलो हल थी वेंदो। मामला तावीज़न सां हल कोन थींदा आहिनि, दुआन सां हल थींदा आहिनि। छो त मुंहिंजा दोस्त अद्दुआ मुखुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ा। ऐं मुंहिंजे करीम रब फरमायो उदउनी अस्तजिब लकुम, तव्हां मूंखां घुरंदा वञो त मां रब तव्हांखे ॾींदो वञा। मुझो अल्लाह दुआऊं कबूल कंदो आ। दुआ घुरण, दुआ घुराइण इहा ईमान वारे जी निशानी आ। त मुंहिंजा मिठड़ा भा, अॼु पंहिंजे दिल में अज़म कर, चओ त इंशाअल्लाह ताला अगर तूं का बि तो में बुराई आ, ॻाल्हि संगत में सच चवां, सच चए यार रुसे त भली रुसण दे, फणीअ ॾींदे वार खुसे त भली खुसण दे। मुसलमान पंहिंजे अंदर में झाती पाए। अगर तुंहिंजो रवैयो पंहिंजे घर में दुरुस्त नाहे, अॼु खां वठी तूं मीलाद जे महफ़िल में रब सां वाइदो कर, दिल जो दिल में, मुंहिंजा मौला अॼु खां वठी मां पंहिंजे घर वारनि सां रवैयो दुरुस्त रखंदुसि। ॾिस त तुंहिंजे घर में बरकत अचे थी या कान थी अचे। जेकॾहिं तूं कूड़ हणंदो आहीं, अॼु खां वठी रब सां वाइदो कर, मौला अॼु खां पोइ कूड़ न हणंदुसि। ॾिस तुंहिंजे घर में बरकत अचे थी कान थी अचे। अगर कंहिंसां ठगी कंदो आहीं, ठगी न करण जो वाइदो कर। अल्लाह न कंदो हिते कोई शराबी इंशाअल्लाह ताला मौजूद न हूंदो। अल्लाह ही अल्लाह जो रसूल कंदो हिन इलाइक़े में कोई व्याजी बदनसीब मौजूद न हूंदो। पर खुदा न ख़ास्ता, खुदा न ख़ास्ता अगर को व्याजी या शराबी मौजूद आ, पोइ बि फिक्र न कर, खुदा जी रहमत कुशादी आ। मुस्तफ़ा जो वास्तो वठी दुआ घुर, रब बेड़ो पार करे छॾे।
तुझा गुनाह वॾा न आहिनि, ख़ुदा जी रहमत वॾी आहे। तुझा गुनाह वॾा न आहिनि, मुझे रब जी रहमत वॾी आहे। तुझा गुनाह ज़मीन आसमान जे विच में अंबार थी वञनि, रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा जय एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। अल्लाह वारन जो नुस्खो घर में वेखा अमला पल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले। जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। अदल करीता थड़ थड़ कंबल उच्चिया शाना वालड़िया फजल करी मौला बख्शे जामन मुझे मुका लड़िया। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा एक कतरा मिल जावे मैनू